सॼी सिंध जी सराड़ी में 10 मुहर्रम हराम योम आशूरा जो ॾियारो अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। शहर जे मरकज़ी इमाम बारगाह क़ाइम आले मोहम्मद मां मातमी जुलूस बरामद कयो वियो, जिते मातमी जुलूस पंहिंजे रवायती रस्तनि रूटनि खां थींदो शाम जो चांदनी चौक ते पहुतो, जिते अज़ादारनि पारां या हुसैन जे सदाउनि सां सीना ज़नी, ज़ंजीर ज़नी ऐं गुर्ज़ जो मातम कयो वियो। मातमी जुलूस चांदनी चौक ते पहुतो, जिते शाम ग़रीबा बर्पा करण बाद मरकज़ी इमाम बारगाह ते इख़्तिताम पज़ीर थींदो। जी तो असां हिते पंहिंजो तक़रीबन 22-23 साल असां हिते आज़ादारी में पंहिंजो शिरकत कयूं पिया ऐं ड्यूटी अंजाम ॾेई रहिया आहियूं। जाफ़री युथ हर क़दम पंहिंजे शियान एलनि सां ऐं एल सुनत वारनि सां हर क़दम गॾु आहे। या हुसैन ही असांजो मतम आहे इतनी शोभा मुंहिंजा असांजी परमिशन आहे, अलाह जी महिरबानी सां खड़ी आहे। असां सभु पाण शिया सुन्नी अलाह जी महिरबानी कंबाइन थी हलूं, कंहिंजो रिवायत असांजो ख़ैर आहे शरारी जो शोभा मुंहिंजा खां वठी अल्हम्दुलिल्लाह सही आहे। जीअं त अॼु आशूरा जो ॾींहुं आहे 10 मुहर्रम हराम, पंहिंजे इमाम हुसैन अलैहिस्सलाम के भेटा पेश करण लाइ सभु हिते गॾु थिया आहियूं। हर साल वांगुरु हिन साल बि मुख़्तलिफ़ ॻोठनि मां जेके आज़ादारीन हिते अची मौला हुसैन अलैहिस्सलाम के भेटा पेश कई। मौला हुसैन अलैहिस्सलाम जो जेको दर्स हो उहो सब्र जो हो, छो जो पाण साबरिन हुआ, पाण हर वक़्तु पाण जंग करण जे बदिरां सब्र खे पाण तरजीह ॾिनी। पाण इमाम बारगाह मरकज़ी इमाम बारगाह जुलूस निकितो ऐं नंढी इमाम बारगाह ते पहुची वियो अञा ताईं असां सिक्योरिटी जा फ़र्ज़ अंजाम ॾियूं पिया। जी जाफ़र स्काउट टीम में लॻभॻि 20 मेंबर्स थी जी सभु खां करूं असां जी असां शाम ग़रीबा ते आख़िर जो लाज़मी करूं। हज़रत इमाम हुसैन इंसानियत जा इमाम आहिनि, सिर्फ़ु इनमें तफ़रीक़ो को बि कोन्हे को त इमाम हुसैन शिया या सुन्नी या हिंदू मुस्लमान जा इमाम आहिनि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम मुस्लमान जा इमाम आहिनि। उन्हनि जी आज़ादारनि जी ख़िदमत खे असां पंहिंजी इबादत सम्झूं था। उन हिसाब सां असां हिते पंहिंजो पाण तिबी इमदाद जी कैंप लॻाई आहे, जंहिंमें जेके मोमिन कमाज़नी, ज़ंजीर ज़नी या गुर्ज़ वग़ैरह लॻाए करे ईंदा आहिनि त असां उनखे फर्स्ट एड वग़ैरह हिते पाण मुरादो ॾेई रहिया आहियूं। 10 मुहर्रम हराम दुनिया जी कुंड कट्स जीअं अॼु सराड़ी में बि जुलूस इमाम हुसैन इस्लाम बरामद कयो वियो आहे। जुलूस इमाम हुसैन इस्लाम कढी करे असां सबूत ॾेई रहिया आहियूं त असां हुसैनी आहियूं ऐं हमेशह हुसैनी रहंदासीं। ऐं असां हीअ जेको अॼु गॾु थिया आहियूं इहो असां पुरसो ॾेई रहिया आहियूं सैदा जनाबे बीबी फातिमत ज़हरा खे उनजे बचड़े नवासे हुसैन जो। दुनिया खे असां ॿुधाइणु चाहियूं था त हिन वक़्तु जेकॾहिं ज़ुल्मतनि में जा निकिरण जो कोई रस्तो आहे त इहो करबला आहे। हीअ जेको आज़ादारी सिलसिलो जेको जारी सारी आहे 1400 साल इन खे गुज़री विया आहिनि। इन जो मतिलबु इहो आहे त हिकु एहतजाज आहे यज़ीदियत जे ख़िलाफ़ु। असां इहो एहतजाज अॼु खां न पिया था कयूं, बल्कि 1400 साल खां वठी यको असां कंदा था अचूं ऐं इहो असां कंदा रहंदासीं ऐं दुनिया वारनि खे इहो ॾसे रहिया आहियूं त कल्ह बि असां हुसैन सां गॾु आसीं, अॼु बि असां हुसैन सां गॾु आहियूं। चाहे जो केतिरियूं सख़्तियूं थी वञनि, केतिरा मसइला पेश अचनि, चाहे जो असांजे सबिलनि ते हमला कया था वञनि, आज़ादारी ते हमला कया था वञनि, जुलूसनि ते हमला कया था वञनि। हीअ असांजे सराड़ी शहर में अॼु खां न तारीख़ी मजलसूं वग़ैरह थींदियूं आहिनि ऐं असां जो जुलूस जेको आहे सकरन रोड खां बर्पा थींदो आहे। पहिरियां हितां इमाम बारगाह खां पोइ शुरूआति थींदी आहे जेका सकरन रोड खां जॾहिं ईंदी आहे पोइ मुख़्तलिफ़ ॻोठनि जा जेके आज़ादार आहिनि ईंदा आहिनि। नोहा ख़्वानी थींदी आहे, नोहा ख़्वानी उन खां पोइ ज़ुलझना ईंदी आहे। मां शुक्र अलहमदिल्ला इंतिज़ामिया बि फुल सपोर्ट कंदी आहे ऐं उन खां पोइ जेके इमाम बारगाह जा मुतवली आहिनि उहे बि वीचारा जेके पंहिंजे पूरी कोशिशि कंदा आहिनि। जाफ़र जे तरफ़ां स्काउट आई, जंहिं स्काउट में 35 ॼणा जेका असां ड्यूटी ॾियूं पिया चेकिंग जे हिसाब सां। को मशकूक माण्हू अचे थो, मशकूक माण्हू ते नज़र रखणी आहे, को बि अगरि मशकूक अचे थो चेकिंग करणी आहे, इन हिसाब सां ड्यूटी कयूं पिया। 35 ॼणा आहियूं, इन हिसाब सां ॾियूं पिया। हिते ज़ंजीर ऐं गुर्ज़ ऐं सीनादारी मतम कई वेंदी आहे। हीअ आलमदार चौक खां थींदे शहर जे मुख्तलिफ़ चाकर चौक खां थींदे चांदनी चौक ते पहुतो आहे, जिते शाम घड़ी खां पोइ वरी इमाम बारगाह क़ाइम आल मोहम्मद। ॿिए तरफ़ सराड़ी पुलिस ऐं जाफ़रिया स्काउट जे नौजवाननि पारां जुलूस सां गॾु सख़्तु सिक्योरिटी जा फ़र्ज़ सर अंजाम ॾिना। रियाज़ अरदारी, सिंध टीवी न्यूज़, सराड़ी।